बल अला आइनी व अला रासी, तुझो कदम मुबारक जेको आ सो मां मुईनुद्दीन अजमेरी रहमतुल्लाह अलैह जे अखियुनि ते आ, ॿियनि जे कध ते आ, पर मुंहिंजे अखियुनि ते आ। रूह ज़मीन जा जेतिरा वली आ तन सभिनी गर्दन झुकायो। हिकिड़ो बदबख्त उन टाइम ते बि हुयो, शेख सनआन, उन सवन महलनि ते पंहिंजे विलायत जे ज़ोर ते आवाज़ ॿुधो त पीरान पीर चवे थो त मुंहिंजो कुल वलीअ जे कंध ते कदम आ, त उन सवन महलनि ते चयो त मूं ते नाहे। उन जो आवाज़ बगदाद में पीरान पीर वापसि ॿुधो आ त शेख सनआन थो चवे त मूं ते नाहे। अब्दुल कादिर जीलानी फरमाए थो इहो मूं पाण ऐलान कोन कयो आ, मुंहिंजे गर्दन ते रसूलुल्लाह जी लत मुबारक आ ऐं मुंहिंजो कदम मुबारक सभिनी वलियनि ते आ। शेख सनआन तू इनकार थो करीं त तुंहिंजे कदम ते सूअरनि जा कदम ईंदा, तुंहिंजे कुल्हे ते कदम ते खिंज़ीरनि जा कदम ईंदा। ओ मुंहिंजा दा मालूम थियो त पीरान पीर बेहोशी में कोन चयो हो, होश में चयो हो। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह जे वलियन ऐं मां इहो बि तोखे किताबनि में ॾेखारण लाइ तयारु आहियां, किताब बि जहिड़ा तहिड़ा न, मुस्तनद किताब आहिनि जेके उलमाए उम्मत वटि मुतदाविल आहिनि, अॼु ताईं उलमाए हक़ उनखे बनींदा आया आहिनि। उन्ही सभिनी लिखियो आहे त बगदाद जी जामिया मस्जिद में हज़ारे ॿिया त माण्हू हा, पर पीरान पीर जॾहिं ऐलान कयो हो त 4000 वली बि मौजूद हुआ। घणा चओ बुलंद आवाज़ सां, ॾाढे चओ ॾाढे घणा। उन टाइम ते 4000 वली बि मौजूद हा। जमल गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु इहो ऐलान फरमायो त 4000 वलियनि बि कंध झुकाया ऐं तन सभिनि चयो हाओ पीरान पीर तुंहिंजो ऐलान असांखे अखियुनि ते आहे। पर मां हिकिड़ो तव्हांखे अर्ज़ु कंदो हलां त पीरान पीर छा फरमायो आहे, कदमी हाज़िही अला रकबत कुल्ले। हाणे थकिजी विया हो, हाणे भला बस कया। छा फरमायो, अला कुल वली अल्लाह, अला कुल कदमी हाज़िही अला रकबत कुल्ले। वरी जो अला रकबत कुल्ले, जोर सां जोर सां। पीरान पीर थो चए त मुंहिंजो कदम कुल वलीअ जे कदम ते, कंहिंजे कंध मुबारक ते कुल, ॾाढे जो कंहिंजे कंध ते वलियनि ते। ऐं जेको थो चए त मूं ते नाहे या मूं वारे पीर ते नाहे, उहो बि सचो आहे, उहो बि सचो आहे। कीअं सचो आहे? पीरान पीर थो चए मुंहिंजो कदम न को ऐरे ते, न को गैरे ते, न को नथू ते, न को खैरे ते, मुंहिंजो कदम आहे कुल वलीअ ते। पोइ जेको चए थो त मूं ते नाहे, सम्झी वञो त इहो वली कोन थो वञी जमात खां ख़ारिज आहे। इहो वलियनि जो जमात खां ख़ारिज आहे। भली चवे मूं ते नाहे या मुंहिंजे पीर ते नाहे, ठीकु आहे, तो ते नाहे, तुंहिंजे पीर ते नाहे, मुंहिंजो को मक़सदु ई कोन्हे को, मां इन सां बहस ई कोन थो कयां। बस तो पाण छेड़ियो आहे, न छेड़ी हा त मां न छेड़िया हा, तो पाण छेड़ियो आहे, चवी तो फलाणे ते नाहे, फलाणे ते नाहे, फलाणे ते न हुजे, न हुजे। पीरान पीर जो कदम वलियनि ते आहे। कंहिं ते याद आहे, कंहिं ते आहे, बुलंद आवाज़ सां चओ, वलियनि ते आहे। इंशाअल्लाह ताला सभु वली, नक्शबंदी हुजे, सहरवर्दी हुजे, चिश्ती हुजे, कादरी हुजे, अवैसी हुजे, कहिड़ो बि हुजे, पर मुंहिंजा दोस्तो हुनखे फैज़ मिलंदो हज़रत पीरान पीर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे वसीले सां। जंहिंखे बि फैज़ मिलियो आहे, जंहिंखे बि क़यामत ताईं फैज़ मिलंदो, गौस पाक खां बाद में, अॻियनि जी मां ॻाल्हि नथो कयां, पीरान पीर खां बाद में जेको फैज़ मिलंदो रहंदो उहो इंशाअल्लाह ताला हज़रत गौसे पाक खां मिलंदो। अवां मुंहिंजा दोस्त बचो अहिड़नि माण्हुनि खां जेके पीरी मुरीदी जे रंग में, मुजादा शरीयत तरीक़त जे रंग में, हक़ीक़त ऐं मार्फत जे रंग में, सुन्नी सॼाइण जे रंग में, गुलाबी वहाबी मुंहिंजा दोस्त फिरंदा था वतन, अहले सुन्नत खे बदनाम कंदा था वतन पिया। असीं ऐलान था कयूं इहे सुन्नत जमात खां ख़ारिज आहिनि, इहे सुन्नी न आहिनि, इहे अॼु खां पाण खे ज़ाहिर ज़हूर वहाबी सॾाइनि।
हुननि खे मजबूरी आहे, हुन खे वहाबी क़बूल कोन था कनि। जे वहाबी क़बूल कनि त कई ॾिहाड़ा अॻु में ऐलान करे वञनि, फाथा हन अची करे, हाणे न इधर के रहे न उधर के रही, सुन्नियुनि जी बि जान कोन था छॾनि, वहाबिन खे बि खानरू वेठा कनि पिया। पर यादि रखजांइ, दुरंगी छोड़ दे यक रंग हो जा, सरासर संग हो या मूम हो जा। हिकिड़े पासे मरो तो जाॾे वणे मता ॾे वञो, या पक्का सुन्नी थियो या वरी पक्का वहाबी थियो, गुलाबी न थियो। गुलाबी थींदो कुझु कोन थींदो। अल्हम्दुलिल्लाह असां अहले सुन्नत जमा जा कॾहिं बि मुनाफ़िक़त कोन कंदा आहियूं, असां मुनाफ़िक़त ते लानत कंदा आहियूं। छा तव्हांजो अक़ीदो आहे? अक़ीदो साफ़ थियो या अञा साफ़ कयां? अल्लाह वारनि जो फैज़ मज़ार में बि जारी आहे। चओ चओ चओ, अल्लाह वारा ठीको खणंदा आहिनि। चओ, अल्लाह वारा ज़मानतूं खणंदा आहिनि। सोने नबी भी ज़मानत खई आहे, मुंहिंजे हबीब करीम जे उम्मत जे आलिमनि भी ज़मानत खई आहे। हज़ारे रसूलुल्लाह जूं हदीसूं आहिनि। मुस्तफ़ा फरमाइनि था, जेको ही अमल कंदो तंहिंजो मां ज़ामिन आहियां, जेको हीअं चवंदो तंहिंजो मां ज़ामिन आहियां, जेको ही दुआ पढ़ी सुम्हंदो तंहिंजो मां ज़ामिन आहियां। मुंहिंजे मुर्शिद बि ज़मानत खई आहे। जो सुभान अल्लाह। मलफूज़ात खोल। हजरत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे मलफूज़ात में फरमाइनि था, जेको मुंहिंजो मुरीद 5 वक्त नमाज पढ़ंदो ऐं 2 वक्त ज़िक्र क़ादरी तरीक़े जो ला इलाहा इल्लल्लाह सिजल थे जे नमाज खां पोइ ऐं फजर जे नमाज खां अव्वल कंदो, हजरत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, उहो बाह सेरा थी करे थुल्ही मानी खाई निंड करे उनजे क़यामत क़ब्र जो ज़ामिन मां वेठो आया। चओ सुभान अल्लाह। ॾाढे तो चओ सुभान अल्लाह। अल्लाह वारनि वटां फैज़ मिले थो नथो मिले? हिकिड़ी ॻाल्हि यादि आई आहे, दिलि थी चवे तव्हांखे ॿुधायां। हिकिड़ो दोहो पढ़ो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वरी हिकिड़ो दफ़ो सल्लल्लाहु अलैका या। दोस्तों अज़ीज़ो, हजरत मुईनुद्दीन चिश्ती चओ सुभान अल्लाह मदीने शरीफ वयो, मुझे हबीब जे रोज़े जे आॾो 40 ॾींहं वेही रहियो। चओ सुभान अल्लाह। इशा जी नमाज थींदी ही, दुरूदो सलाम पढ़ी सुम्हंदो हो। हजरत मुईनुद्दीन चिश्ती खे रसूलुल्लाह ज़ियारत कराईंदा हुआ। जंहिंमहिल 40 ॾिहाड़ा पूरा थिया, ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह ताला अलैह के नबी करीम जी ज़ात फरमाइनि था, मुईनुद्दीन चे जी क़िबला केतिरा ॾिहाड़ा मुंहिंजो मुजावर थी वेहंदे। चे क़िबला ज़िंदगी थी चवे तो सारी हयाती तव्हांजे पाड़े में गुज़ारिया। पाण फरमाइनि था, मुंहिंजो तोखे आर्डर आहे, हुकुम आहे। कहिड़ो? हिंदुस्तान वञ, उते मुंहिंजे दीन जी तबलीग वञी कर, मुंहिंजी हदीस वञी माण्हुनि खे पुॼा, इस्लाम जो पैगाम खणी वञ। हज़रत मुईनुद्दीन खां अखियुनि मां ॻोढ़ा वही पिया। हबीबन करीमन फरमायो, लिमाज़ा तबकी, छो थो रोई? या रसूल अल्लाह, हिते रोज़ानो तव्हांजो दीदार थो थिए, मदीने पाक खां छॾे हिंदुस्तान हलियो वञा, दीदार खां महरूम रहिजी वेंदुसि। हबीबन करीमन फरमायो, न न, दीदार खां महरूम कोन थींदे, तूं काथे बि हूंदे इशा जी नमाज पढ़ी, जे हिते मुराक़बो करे वेही दुरूद मुते पढ़ंदो आहे ऐं मां तोखे हिकिड़े दीदार कराईंदो आहियां। तूं हिंदुस्तान जे कहिड़ी बि कुंड में हूंदे, उते मुराक़बो करे मां मुहम्मद करीम ते दुरूदो सलाम पढ़ंदे तोखे उते बि दीदार कराईंदुसि। मां तोखां परे न आहियां। हबीबन आसरो ॾिनो, हिंदुस्तान रवानो थियो। पाण फरमाइनि था, मुईनुद्दीन जी क़िबला, हिंदुस्तान वञी थो, ॿियूं ॻाल्हियूं त तोखे सम्झाइण जी ज़रूरत नाहे, पर हिकिड़ी मां मुहम्मद करीम तोखे पारत थो कयां, रूहानी तरह पोइ गुफ़्तगू थिए। कहिड़ी तरह बाबा? चओ ॾाढे जो। कहिड़ी तरह?
रूहानी तरह। पाण फरमाइनि था मां तोखे हिकिड़ो हुकुम थो कयां त जमल हिंदुस्तान में वञी त लाहौर शहर में अॻु में वञा, अॻु में लाहौर में वञी हज़रत अली हजवेरी जंहिंखे दाता गंज बख़्श तव्हां सां चवंदा आहियूं, पाण महबूब फरमाइनि था उन जी मज़ार ते हाज़िरी ॾिजां, उतां दुआ घुरी पोइ हिंदुस्तान में वञा, इंशाअल्लाह तुंहिंजा बेड़ा पार थी वेंदा। हबीबन जे इशारे सां सिधो आयो, लाहौर में हज़रत दाता गंज बख़्श जे पेरनि खां वेही रहियो, निमाज़ जे टाइम ते निमाज़ पढ़ंदो आहे, बाक़ी वक़्तु पेरनि खां वेठो हूंदो आहे। 40 ॾींहं 40 रातियूं चिल्ला कशी करे हज़रत मुईनुद्दीन चिश्ती हज़रत अली हजवेरी जे पेरां दी खां वेठो रहियो। जमल 40 रातियूं पूरियूं थियूं, लोक वञी सुतो, जहान हलियो वियो, हज़रत मुईनुद्दीन अकेलो वेठो आहे। ओचितो क़बर फाटी पई, क़बर मां हज़रत अली हजवेरी निकिरी आयो। अली हजवेरी निकिरी फरमाइनि था मुईनुद्दीन हलिया तोखे भाकुर पायां, तोखे हबीबन करीमन रवानो फरमायो ऐं तोखे फैज़ जी दुआ बि कयां। जमल भाकुर पातऊं तमल मुईनुद्दीन जे ज़ुबान मां निकिरी वियो, गंज बख़्शे फैज़ आलम मज़हरे नूरे खुदा नाक सारा पीरे कामिल कामिलारा रहनुमा। सभई जो सुभान अल्लाह। महबूबन करीमन जे फरमान सां हुन गुलामी ॾिनी, होॾो अल्लाह जे वली क़बर शरीफ़ मां निकिरी फैज़ जी तालोट करे भाकुर पाए दुआ फरमाई। 41 ॾींहं पण हिंदुस्तान रवानो थियो, होॾो मदीने वारे साईं जी दुआ है, हेॾो अल्लाह जे वली जी हाज़िरी आहे, उन जी दुआ है। जीअं जो अजमेर में पहुतो आहे, निगाहे वली में ये तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी। हजरत ख्वाजा मुईनुद्दीन अजमेरी रहमतुल्लाह अलैह जी नजर जो थी वई त 1 न 2 न 100 न 1000 न 90 लख काफ़र मुसलमान थी आ। चओ सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। घणा माण्हू साईं चओ 90, चओ 90,000 न 90 लख खुदा जे वलीअ जे निगाह सां। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह पाक जे फज़लो करम सां फैज़ वारा बणिजी विया। इहो छा हो, अल्लाह जा बाना मज़ारनि में बि फैज़ विराईंदा आहिनि। चओ सुभान अल्लाह, विराइनि था या न? जंहिंजे पीर जी क़बर ठली आहे सो पंहिंजे क़िस्मत खे पाण चवे, जंहिंजे पीर मरण खां पोइ ठिकर ठलो कुझु बि कोन्हे, उहो पाण ॼाणे। असांजो हुन सां वास्तो कोन्हे। असां कंहिं कामिल जा मुखालिफ़ न आहियूं, कंहिं वलीअ जा मुखालिफ़ न आहियूं, कंहिं गौस कुतुब जा मुखालिफ़ न आहियूं, कंहिं पीर पार्टी जा मुखालिफ़ न आहियूं, न कंहिं तरीक़े वारे जा मुखालिफ़ आहियूं। सभिनी वलीअनि जो असां अदब कंदा आहियूं, अॼु बि अदब आहे। पर असां उन ठल्हे खे चऊं था ठल्हा तूं ठल्हो आहे, तूं पंहिंजे पीरनि खे ठल्हो न भाए। जे भाई तो तू जान तुंहिंजो कमु न आहे। जहान वारनि जो अक़ीदो आहे असांखे अल्लाह जे वलीअनि तां फैज़ मिलंदो आहे। छा ख़्याल आहे औलिया अल्लाह तां दरबारूं तां फैज़ मिले थो या नथो मिले? हथ मथे खणो मारे सां त सही। माशा अल्लाह माशा अल्लाह माशा अल्लाह। सभिनी जो अक़ीदो आहे त औलिया अल्लाह जे मज़ारात खां फैज़ मिले थो। ऐं जेको तो चवे त न पीर मोह सो छुटो, वरी ॿियो पीर हथ कर। आओ ठीकु आहे, भली ॿियो पीर हथ कर, मां मनो कोन थो कयां, ॿियो वठि, टियों वठि, चोथो वठि। पर मुंहिंजो ईमान आहे जंहिं पीर सां पहिरां बैत कई थी उन जो सिलसिलो तोसां क़यामत ताईं ॻंढियल आहे। हेॾे निहारियो, हेॾे निहारियो, नक्शबंदी हुजे, कादरी हुजे, चिश्ती हुजे, सहरवर्दी हुजे, सिलसिलो छो पढ़ंदा आहियो? सिलसिलो छो पढ़ंदा आहियो? मशाइखन जो सिलसिलो पढ़ंदा हो न, इलाही बहुरमत ख्वाजा फलानो, इलाही बहुरमत ख्वाजा फलान, इलाही बहुरमत ख्वाजा फलान। पंहिंजे पीर जो नालो वठंदो आहे, पोइ पीर जे पीर जो नालो वठंदो आहे, पोइ पीर जे पीर जे पीर जो नालो वठंदो आहे, पोइ पीर जे पीर जे पीर जो पीर जो नालो वठंदो आहे। इहो नालो वठंदो वठंदो त वञी हज़रत अली सां मिलाईंदो आहे, या वरी सोणे सिद्दीक़ अकबर सां मिलाईंदो आहे, पोइ इन ॿिन्ही बुज़ुर्गनि जो सिलसिलो मुहम्मद करीम सां मिलंदो आहे। जेकॾहिं मरण खां पोइ क़बर वारा फैज़ कोन ॾींदा
त मशाइखन जो सिलसिला नसब छो पढ़ंदो आ या सिलसिले तरीक़त छो पढ़ंदो आ। खुदा पाक जो कसम आ, अच त मां तोखे उलमाए इस्लाम जी फतवा ॾेखारियां। मौलाना शाह अब्दुल अजीज मुहद्दिस देहलवी जेको शाह वलीउल्लाह जो पुटु आ, उन पंहिंजे फतावा अजीजिया में भी लिखियो आ त जेको माण्हू पंहिंजे मुर्शिदनि जा नाला छा ॾाढे 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 ज़ोर सां शाह अब्दुल अजीज फतावा अजीजिया में लिखे थो त जेको पंहिंजे मुर्शिदनि जा नाला पंहिंजे पीर खां वठी नबी करीम ताईं जेको भी सिलसिलो आहे उन सभिनी पीरनि जा नाला लिखी मैयत जे कफन में रखंदो, इंशा अल्लाह ताला उन मैयत खां पुछाणो माफ़ आ। उन मैयत खां पुछाणो ॾाढे चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। रुगो पंहिंजे मुर्शिदनि जा नाला, पीर जो नालो, पीर जे पीर जो नालो, पीर जे ॾाॾा पीर जो नालो, पीर जे परॾाॾा पीर जो नालो, ईअं मशाइखनि जा रुगो नाला सिलसिलो मशाइखनि जो लिखी शाह अब्दुल अजीज जहिड़ो मुहक़िक़ अजीजी फतावा में लिखे थो कफन में रखी छॾ त उन नालनि जे सदके सां तो ता क़ब्र जो पुछाणो माफ़ थी वेंदो। मां तो चवां त सुन्नत जमायत जे नाले में धाड़ेल निकिरी पिया अथव, सुन्नत जमायत जे नाले में बाग़ी निकिरी पिया अथव। ज़ाहिर में मुंहिंजा दोस्त खल बघड़ जी ॾाहे रिढ जी आ, पर अंदर रिढ जे खल में बघड़ समाया पिया आहिनि। दुआ कयो अल्लाह ताला शल असांखे दोस्त दुश्मन जे सुञाणप जी नज़र फरमाए। मुंहिंजा भाउ मुंहिंजा दोस्त, मां रुगो तव्हांखे इन्ही जे करे अर्ज़ु कयो, विच ते ॻाल्हि अची वई त अहिड़ा बि माण्हू असांखे सुन्नत जमायत जा सॾाए गुमराह पिया कनि। अल्लाह पाक खां दुआ घुरो खुदा तबारक व तआला शल असांखे अहिड़नि ज़ालिमनि खां बचाए जेके मुंहिंजे तुंहिंजे अक़ीदे ईमान खे धाड़ो पिया हणनि। अवां पंहिंजे मशाइखनि सां जेकॾहिं मशाइख ज़िंदा उन सां बि अक़ीदत रखो, पर जे खुदा जो बानो जहान छॾियो आहे त उनखे हुन खां बि वधीक मुहबत रखो, छो त कड़ो कड़े में उन्ही जे सिलसिले सां मिलंदी। कड़ी तुंहिंजी कटिजी वई त मदीने वारे मीर ते कोन पहुचंदे, मज़ार वारे सां बि कड़ी गंढ त बेड़ा पार थी वञनि। हिकिड़ो दफ़ो चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला फरमायो मुंहिंजो तव्हां ते थोरो आहे, चओ सुभान अल्लाह। केरु आयो असां वटि, चओ रसूलुल्लाह। केरु आयो, ज़ोर सां। उन हबीब जे अचण जो थोरो अल्लाह से असां ते कयो। ऐं महबूब जॾहिं आयो त महबूब जे सदके ईदूं थियूं, हाओ या न? बेटा ईसा चवंदो आहे आया आसथिया में मुंहिंजा ॿारो चल बंभोर में पसी पहर पुंधल जी मुंहिंजा नीहूं नेण ठरियाम। हाणे गूंदर विसरियाम सुखन शाखूं कढियूं। खुदा जो कसम आहे जंहिं रात मुस्तफ़ा अम्मा जे झोली में थो अचे, खुद अम्मड़ आमना जो फरमान आहे मर्रत वहशुल मशरिके इलल मग़रिब बिल बिशारात। जंहिं रात मुंहिंजो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा जे झोली में आयो आहे, उन महबूब करीम जे अचण वारी रात ओलह जा पखी पखण जानवर ओभर पिया वञनि, ओभर जा पखी पखण जानवर ओलह पिया वञनि, उत्तर जा पखी पखण जानवर ॾखिण पिया वञनि, ॾखिण जा पखी पखण जानवर उत्तर पिया वञनि। उहे सभई पखी ऐं जानवर हिक ॿिए खे मुबारकूं पिया ॾियनि। तव्हांखे लख मुबारकूं हुजनि जो मुहम्मद मुस्तफ़ा आयो आहे। केर पिया चवनि, चओ पखी ॾाढे जो केर पिया चवनि। हिकिड़े शाइर ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे, ॿुधायां? चवे तो जंहिं दम जी जल जे झोलीअ में जान बि आयो। ॾाढे सुभान अल्लाह कान कयई। जंहिं दम जी जल जे झोलीअ में जान बि आयो,
तह दम हर हिक सासी हमदो सना हिया गायो अल्लाह 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 चो अल्लाह 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 जह दम जी जल जय झो लिया में जान आयो तह दम हर हिक सासी हमदो सना हिया गायो चो अल्लाह 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 अॻिते चवे तो ज़िक्र हबीब थियो जारी फिक्र वया थी फानी ॾाढे चो ॾाढे ॾाढे ज़िक्र हबीब थियो जारी फिक्र वया थी फानी जॾहिं मके मंझ आयो मीर मुहम्मद जाने अल्लाह 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 चो जह दम जी जल जे झोलिय में जान आयो तह दम हर हिक सासी हमदो सना हिया गायो चो अल्लाह 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 ठरो था बरो था ठरो था न बुधो भला बुधो चवे तो झिर मेरे ला ई झिर किल गुण गाइन प्यागेरा सुभान अल्लाह ॾाढे कर जेलस ताईं त पुॼाए आवाज़ खे अञा ॾाढे झिर मेरे लाई झिर किल गुण गाइन प्यागेरा ऐं कोइल पई कूकारे बहकन प्या तेरा चो अल्लाह 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 जह दम जी जल जे झोलिय में जान आयो तह दम हर हिक सासी हमदो सना हिया गायो चो अल्लाह 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 मुझो महबूब अचे तो जहान में ईदूं थी वञन ओ मुसलमानो मुस्तफ़ा सां इश्क रखो हबीब सां प्यार कयो पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी जी दामन वठो गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइन था खुदा जो कसम आ अल्लाह पाक मुसां वाइदो कयो आ ऐं अब्दुल कादिर जेको बि तुंहिंजे तरीक़त में शामिल थींदो मरण जे टाइम ते उन जे ईमान जी ज़मानत आ उन जे ईमान जी सच ॿुधाए अल्लाह जो वली सचो आ या कूड़ो आ ॾाढे जो अल्लाह जो वली सचो या कूड़ो आख़िर में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो आहे ख़ैर जी चरिया न थियो सियाणा थियो
कुछ कंहिंजे हाल ते रहम बि कयो। हाणे मां पोड़ो आहियां, पोड़े ते रहम कयो। हा, अल्लाह जी रहमत ज़रूर आहे यार। हा, अर्ज़ ॿुधो मुंहिंजो, आउं तव्हांखे ॿुधायां अल्लाह जा बाना मदद कंदा आहिनि। हज़रत ख्वाजा नजमुद्दीन कुबरा मौलाना फखरुद्दीन राज़ी वयुसि त मुरीद कर। ख्वाजा नजमुद्दीन कुबरा फरमायो मुरीद पो कंदो सां अॻ में तो वारे इल्म ते बिल्डोज़र घुमाईंदुसि। फखुरान मुल्लन खे मां आलिम आहियां, मां मुफ्ती आहियां, मां मौलाना आहियां, मां प्रोफेसर आहियां, मां लेक्चरर आहियां, मां PhD आहियां। और ठग तोखे जहान सुञाणे थो। तुंहिंजो इल्म जूं डिग्रियूं सभ खे ख़बर आहे। कूड़ पियो हणी मुफ्ती मुफ्ती मुफ्ती, छाजो तूं मुफ्ती आहे? ख्वाजा नजमुद्दीन कुबरा फरमाइनि था फखरुद्दीन जी आलिम आहे तूं वॾो, तोखे इल्म जो गुरूर आहे। तुंहिंजे इल्म ते बिल्डोज़र घुमारे पट कंदुसि मैदान। का शइ न छॾींदो सां इल्म जी, पोइ तोखे मां तरीक़त जो ॿिज विझंदुसि। फखरुद्दीन राज़ी चयो त मुंहिंजो नालो इल्म जे करे आहे। इहो इल्म डठो त बाक़ी छा बचो? नालो छा जे करे आहे? इल्म जे करे। उहो वियो त पोइ बाक़ी छा कहिड़े कम जी ॻाल्हि आहे? न से मुरीद कोन थींदुसि। ख्वाजा साहब फरमाया त ख़त त मां बि कोन लिखियो, मैं पाण आए नथो मुरीद वञ हलियो वियो, मुरीद कोन थियो। पंहिंजे ॻोठ वञी हिकिड़ो किताब लिखी त शैतान खां बचण जा गुर। जागो साल नंढो अथव, अरबी में किताब आहे, अरबी में। शैतान सिंधी में तर्जुमो, शैतान खां बचण जा गुर। मल्ह चवंदा आहिनि न जे जाठो हणे त तूं वरी मूनड़ी हणेसि, हो तोखे जेके संदरे खां वठी छिकाए त तूं वरी विचा हणीसि। सभु कंहिंखे गुर न पंहिंजे बचाव जा। त मौलवी साहब पंहिंजे इल्म जे ज़ोर ते शैतान खां बचण जा गुर लिखिया, पर हज़ार। घणा गुर बाबा? शैतान ही वार करे त ही इस्तेमाल कर, ही वार करे ही इस्तेमाल कर, ही वार करे ही तू गुर इस्तेमाल कर। हज़ार गुर लिखई। जमल मौली साहब मुरीद न थियो, किताब वञी लिखई। मौली साहब जो 100 वरियो पूरो थियो, मरण वारो थियो, शैतान अची मथां बीठुसि। ओ फखरुद्दीन राज़ी, मां इब्लीस आहियां, इब्लीस तो मुझे बचाव जा 1000 गुर लिखिया हन। त शैतान खां गुर बचण जा ही अथव। हाणे अॼु तूं पो मर, मरण कोन ॾींदो सां मूंसां अॻ में मुनाज़रो कर, पो मर। केरु थो चवे मौलवी खे? ॾाढे त ॻाल्हायो, ॾाढे 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 ॾाढे। ओ फखरुद्दीन पो मर, अॻ में मूंसां मुनाज़रो कर। मौलाना फखरुद्दीन राज़ी सोचे कहिड़ो मुनाज़रो तोसां कयां? वॾो आलिम आहे, वॾो। चे मुनाज़रो इहो कर त अल्लाह हिकु आयां बि। जागो था? होॾो त रड़ियूं पियो कयो, हाणे त ॻाल्हायो कोन था। अल्लाह हिकु आयां बि। मौलाना साहब फरमाइनि था फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह, अल्लाह हिकु आहे। जे हिकिड़ो आहे त दलील ॾे। मौली साहब त आलिम हो, दलील ॾिनई। बाबा बस कर। मौली साहब दलील ॾिनो हिकिड़ो अल्लाह जे वहदानियत ते। शैतान बि को जहिड़ो तहिड़ो त कोन हो। मुंहिंजा दोस्त जी त शैतान ठकाव जो कढायो त मौली साहब वारो दलील चट। मौली साहब वरी ॿियो दलील ॾिनो, शैतान ॿियो दलील बि चट कयो। टियों दलील ॾिनई, शैतान टियों दलील बि भॻो। मौली साहब चौथो दलील ॾिनो, शैतान चौथो दलील बि भॻो। पंजो दलील ॾिनई, पंजो दलील भॻई। छहों दलील ॾिनई, शैतान छहों दलील भॻो। ईअं मौली साहब दलील ॾींदो वियो। इल्म जो समुंड हो, दरिया हो। तां त हलंदे हलंदे 1000 दलील अल्लाह जे तौहीद ते मौली साहब ना चओ सुभान अल्लाह। घणा दलील ॾिनई?
कंहिंजी वहदानियत है खुदा वाहिद वहदहू ला शरीका खुदा जे वहदानियत ते हजार दलील ॾिनई शैतान हजार दलील टोड़े छॾिया हाणे मौली साहब जेका मूड़ी ही सा खत्म थी वई जागो था मौली साहब वारो थेलो खाली इल्म हो न वई महदूद शैतान चयोसि हाणे चओ ख्याल में शैतान सां झेड़ो हले पियो हेॾो 250 मैल परे ख्वाजा नजमुद्दीन कुबरा वुज़ू तो वेठो फरमाए कामल अल्लाह जो वली उथी बीठो आ वुज़ू जो करो खणी ज़ोर सां ज़मीन ते हणी चवे थो कुल बिला दलील अल्लाह वाहिदुन चओ मां बिना दलील जे मञा थो त अल्लाह हिकिड़ो आ ख्वाजा साहब वुज़ू करे नमाज पढ़ी वादा थिया मुरीदन पुछो कि बिला हे कीअं वुज़ू जे टाइम ते कौरो उछलियो ऐं कंहिंसां पे ॻाल्हायो आहे त कुल बिला दलील अल्लाह वाहिदुन ॻाल्हि कहिड़ी पाण फरमाइनि था फ़खरुद्दीन राज़ी हितां खां 250 मैल परे पंहिंजे ॻोठ में मरी रहियो हो शैतान हुन ते हमलो करे आयो हो हुनखे बेईमान करे ख़ुदा जे वहदानियत में शक पियो विझे मौली साहब बि दलील ॾेई थकिजी पियो पोइ मां ॾिठो त मौली साहब जो ईमान थो वञे पोइ कौरो ज़ोर सां शैतान खे हयुमि शैतान भॼी वियो 250 मैल जे पंध ते मौली साहब खे कन में आवाज़ पहुचायुमि त यार दलील कहिड़ा बिना दलील जे रब हिकु आहे तव्हां खे मुबारक हुजे शैतान बि भॼी वियो मौलाना साहब जो बि ईमान ते ख़ात्मो थियो आहे चयो अथई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मुरीदन चयो क़िबला हो तव्हां वटि आयो हो मुरीद त कोन थियो हो जागो था न ॾाढे ज़ोर सां साईं तव्हां वटि आयो हो मुरीद त कोन थियो हो मुरीद थिए हा त पोइ मुरीद जी मदद कबी आहे हे त मुरीद बि कोन थियो हो आयो हो मोटी वियो हो अवां उन जी मदद छो फरमाई आहे हज़रत ख्वाजा नजमुद्दीन कुबरा रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था अब्बा हाओ मुरीद असांजो कोन हो तरीक़त में दाख़िल कोन हो बैयत असांजी कान कई हुई पर हिकिड़ो भेरो असां मिसकीननि जे लोढ़े ते आयो हो असांखे पंहिंजे लोढ़े जी लॼ थी त जेको असांजे आस्ताने ते हिकु दफ़ो बि ईंदो आहे सो बेनसीब न थींदो आहे अरे अल्लाह वारा तंहिंजो हिकिड़ो दफ़ो बि ख़ुदा वारनि वटि वञ त तुंहिंजा बेड़ा पार करे छॾींदा आहिनि हिन मुल्ला जी जुती घसी वई आहे चवे थो मुआरो पीर मोह छुटो मुआरो पीर मुंहिंजो ज़ामिन कोन्हे कोन को ठेकेदार आहे ओ चिबरा तुंहिंजो ठेकेदार हुजे न हुजे असांजो दस्तगीर ठेकेदार आहे दस्तगीर दस्तगीर अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक चार यार या अली मुर्तजा या गौसे आजम दस्तगीर मुंहिंजा दोस्तों अज़ीज़ो मां इन्हनि लफ़्ज़नि ते पंहिंजी तक़रीर ख़त्म थो कयां दुआ घुरां थो अल्लाह जे दरबार में अल्लाह ताला तव्हां असां सभिनि जो ईमान सलामत फरमाए अल्लाह वारनि जी ख़ुदा ताला दामन नसीब फरमाए अल्लाह ताला जल्ल जलालु अमन वालू मसल के मुहज़्ज़बा अहले सुन्नत वल जमात इस्तिक़ामत नसीब फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन बाक़ी जेको प्रोग्राम हूंदो सो तव्हांखे मौलवी साहब ॿुधाईंदा